ब्यूरो से वसीम इकबाल जे कम बाद पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ़ गोठाणनि जो एहतजाज मुज़ाहिरो पुलिस बिना जवाज़ असांजे घरनि मथां चढ़ाई करे असांखे तंग करे रही आहे। असांजे मथां तशद्दुद करे चौपाई माल समेत क़ीमती सामान बुहारे वई आहे। जे कम बाद गोड मोहम्मद रमज़ान चांडियो जे रहवासिन माशूक अली चांडियो, मुख्तियार अली चांडियो, शेर मोहम्मद चांडियो, खैर बख्श चांडियो, बरकत अली चांडियो ऐं ॿियनि दाईंदे चयो त SHO मौलादाद ऐं अवल ख़ैर बिरोही चादर चौदीवारी जो तक़दुस पामाल करे बिना जवाज़ असांजे मथां तशद्दुद करे चौपायो माल समेत बचड़नि जे खाइण जो अनाज बि बुहारे खणी विया आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांजे मथां पुलिस जो एॾो वॾो ज़ुल्म आख़िर छो? अवल ख़ैर बिरोही बासरनि जे चवण ते असां खां पैसा तलब करे रहियो आहे। SHO मौलादाद अयाज़ पठान ऐं अवल ख़ैर बिरोही पुलिस जी वर्दी में लिकियल कारी ॾेढूं आहिनि जेके असां ग़रीब मिसकिननि जे मथां घरनि में घिरी करे तशद्दुद करे असांजे घर जो समूरो सामान बुहारे खणी वियो आहे। SSP जे कम DIG लाड़काणो IG सिंध खां मुतालबो करियूं था त खुदा जे वास्ते मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ करियो ऐं पुलिस जी वर्दी में लिकियल SHO मौलादाद ऐं अवल ख़ैर बिरोही खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो। SHO मौलादाद अवल ख़ैर बिरोही SHO मसलो इहो आहे बाबा मौलादाद SHO अयाज़ पठान ऐं हेड कांस्टेबल जेको अवल ख़ैर बिरोही नाजाइज़ी अचे रेट करे असांखे बेगुनाह तंग करे रहियो आहे। और जेको त असां सां नाइंसाफ़ी बार बार करे थो। जेको बि पठान SHO मौलादाद ते अचे थो उहो जेको आहे थाणे ते माना असां सां नाइंसाफ़ी करे थो ऐं असांजे ख़िलाफ़ु नाजाइज़ कार्रवाई करे थो। असांजो नथो छॾे, रिढ न छॾो। इहो आहे त असां सां बार बार नाजाइज़ी पुलिस करे थो। SHO मौलादाद अयाज़ पठान अवल ख़ैर बिरोही असां सां नाजाइज़ी इंसाफ़ उहो असांखे अलाह जे सदके असांखे इंसाफ़ खपे। असांखे बार बार अची असांखे अॻे बि असांजा माल सभु मारे वञी नाहक जो चालान करे छॾी। असां ग़रीब वञूं त वञूं बि काॾे। असांजो DIG साहिब खे IG साहिब खे वज़ीर आला खे अपील आहे असांजो मदद थियो। खुदा रा बार बार असां सां नाजाइज़ी कोई अवल ख़ैर खे अयाज़ पठान खे हटाइनि। बाबा इहो नाहक अचे थो। अवल ख़ैर आहे पठान जेको बि सूबेदार अचे थो मौलादाद में सिधो असां वटि अचे थो नाजाइज़ी पराए चवण ते।